राज़ी थियो हूंदो ताकी मुंहिंजे ज़हन में बि सुबुह खां हलियो पिए त इहा तक़रीब आख़िर हूंदी त कहिड़े अंदाज़ जी हूंदी छो जेको रिवायती असां किताब जी मोहर जी तक़रीब विजुअलाइज़ करियूं था त उहा ईअं ई हूंदी आहे जीअं नसीर कंडक्ट कंदो आहे कोई स्टेज हूंदो आहे पोइ मुख्य महिमान हूंदा आहिनि पोइ सरदार थींदी आहे पोइ ऑडियंस थींदी आहे पोइ ऑडियंस वाह कंदी आहे सो वरी पोइ जॾहिं मां उमराणी साहिब जी शख़्सियत ते सोचियो पिए त मुंहिंजी त सभु ॻाल्हियूं ईअं जेको थियणियूं आहिनि कोन ऐं थींदियूं कीअं पोइ मूं ज़ुल्फ़कार खे फ़ोन कयो त ज़ुल्फ़कार हाल कोई फ़ोन बंदि हो पोइ मूं जी साईं खे फ़ोन कयो मतिलबु कीअं फॉर्मेट छा आहे इहा मूंखे ख़बर कोन्हे छा आहे कीअं बसि बहरहाल आहे सो मूंखे इहो ई अंदाज़ो हो इहो ई फॉर्मेट हूंदो जंहिं नमूने आहे जंहिंमें साईं सॼी ज़िंदगी जीअं पंहिंजे पाण खे गोशा नशी रखियो आहे ब्यूरोक्रेट तौर बि पंहिंजे पाण खे ज़ाहिर न कयो आहे एक्सपोज़ न कयो आहे तीअं हिकिड़े राइटर तौर बि पंहिंजे पाण खे ईअं ॿाहिरि न ज़ाहिर कंदो कुझु न कंदो पर पोइ ज़ुल्फ़कार खे शाबस आहे जो साईं हुनखे वठी असांजे विच में विहारे थो